नाज़रीन घोटकी मां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। ब्यूरो चीफ फरमान अली सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त डहरकी जे जोंग कॉलोनी में सीवरेज जे गंदे पानी जे निकासी जो मसइलो संगीन सूरत अख्तियार करे वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े जा रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। काफ़ी अरसे खां ड्रेनेज जो गंदो पानी घिटियुनि रस्तनि ते बीठल रहण करे रहवासी शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त खुलियल नालनि ऐं गंदे पाणी सबबि न सिर्फ़ु बदबू ऐं बीमारियुनि जो ख़तरो वधी वियो आहे, पर ॿारनि जी ज़िंदगी पिणु ख़तरे में पइजी वई आहे। वालिदैन ॿारनि खे स्कूल मोकिलण खां अॻु सख़्तु परेशान हूंदा आहिनि, छो त केतिरनि ई हंधनि ते नालनि जा ढकण खुलियल आहिनि, जंहिं करे कंहिं बि वक़्तु वॾो हादिसो पेश अची सघे थो। साॻिए वक़्तु नमाज़ पढ़ण लाइ मस्जिद वञण बि इलाइक़े वासियुनि लाइ मसइलो बणिजी वियो आहे। गंदे पाणी मां गुज़र करण सबबि कपिड़ा ख़राब थी वञनि था, जंहिं करे नमाज़ियुनि खे ज़हनी अज़ियत बर्दाश्त करणी पवे थी। इलाइक़े वासियुनि लाॻापियल अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त महिरबानी करे फौरी तौर जोंग कॉलोनी में सीवरेज सिस्टम जी सफ़ाई ऐं गंदे पाणी जे निकासी जो मुस्तक़िल बंदोबस्त कयो वञे, जीअं रहवासियुनि खे हिन अज़ियतनाक सूरत हाल मां छुटकारो मिली सघे।